दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जी बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शायदि कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे हर अपडेट बर वक़्तु मिलंदी रहंदी। दरअसल दोस्तों इनमें सिजावल खान ऐं अख्तर खोखर साहब जो बेहतरीन करेक्टर ॾेखारियो वियो आहे, जेका पोएं ॾींहुं शूटिंग थी ऐं तव्हां साम्हूं तस्वीरुनि में बि ॾिसी सघो था पिया। ॿिन्ही जा एक्शन में सीन कुझु ॾेखारिया विया आहिनि। होॾां वरी जेको आहे इरफान शेख जा बि वाठा जाम आहिनि, जेका हथियार बंदनि सां हथियारनि सां एॾां सिजावल खान यानी उर्फ़ जेको आहे सिजावल खान यानी हाजन थी वञो, इन जी बि बहितरीन मतिलबु एक्टिंग ऐं किरदारु ॾेखारियो वियो आहे। लोकेशन बि बहितरीनु आहे, कचा घर ऐं पंहिंजा बि ड्रामो जेको आहे जॾहिं बि लॉन्च थियो त लेकिन ही कामयाबियूं ज़रूरु माणींदो, छो त हिन में बहितरीनु करेक्टर मिलियो आहे। कहाणी ऐं लोकेशन जे हिसाब सां ऐं वॾा सीनियर अदाकार बि हिन में सभु जाम मौजूदु आहिनि। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शायदि कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां अॻे वीडियो में, सुठो कॉमेडी बि कंदा।